वालेकुम यारी मदद। अज असां वञी रहिया आहियूं नवाब वली मोहम्मद फ़कीर नवाब वली मोहम्मद लिगारी साईं ते। ऐं आहियां मुंहिंजो दोस्त हुसैन बख्श सोलंकी। हक़ मौजूद फ़कीर साईं। फ़कीर नवाब वली मोहम्मद लिगारी साईं जो रोज़ो। हक़ मौजूद सदा मौजूद। सरकार जंहिंजी मज़ार मुबारक अक़दस वली मोहम्मद साईं मुर्शिद कामिल हादी पाक जोड़े कल्ब बैत रबी इंसान में समायो। ॾिसी ज़ात खे सिफ़त में मलकनि ते सिर नुमायो। हर साल रमज़ान जी चौथी तारीख़ सरकार जंहिंजो चौथी ॾियारो थींदो आहे। वली मोहम्मद साईं जा बेत हस्ती सभु हराम कढी छॾ अंदरि मां नियति जो दिलि ते ॿधल अथई अहराम। नफ़ी इसबात जी ॿियो कज कोन कलाम। वली मोहम्मद वञे दम दम गुज़ार ॾेह में। हक़ मौजूद मौला हक़ मौजूद महबूब। मीरापुर जी बाज थी ग़मरो हम सभु वया। ज़ात जी ज़ौक़ सां खुली कल्ब पिया। अकुल दूर दुनिया जा सूफ़ी साफ़ कया। वली मोहम्मद मतलब थिया वरिया वर्क विसाल जा। मुतलब थिया वरिया वर्क विसाल जा। हक़ महबूब। काबा रुख दिल बरदा ज़ुल्फ़ ग़िलाफ़ जहीं को पी प्याला आशिक नीं करण तवाफ़ तिन्हीं को ॾींदे सजदा बरज़ख दे विच कर महराब उन्हीं को। वली मोहम्मद थी महू हुस्न विच उहो ॾे न हाल कहीं को। रोज़ो हुज़ूर पाक जो अक्स ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। मुथीब साईं जा बेत लिखियल आहिनि पंजतन पाक जा इसम आहिनि। हक़ मौजूद सदा मौजूद आए सूरत दीदार विखाया जंहिं विच ग़ैर न कोई। ॾिती इश्क मुबारक आखेसि हासिल कम थियो जंहिं रांझे दी ख़्वाहिश ते को रब आंदा उथो ई सोई। वली मोहम्मद दिल कीता सजदा छो ई को।
हक मौजूद आशिक हुस्न जो कयो दिल अंदर दीदार, खुलिया बाग बिश्त आयो बू बहार, अलग चई थिया सूर्य जा आसमान। वली मोहम्मद पेचार पचार पई सारे लोक जी। साईं वली मोहम्मद जी हिकिड़ी वॾी दास्तान आहे। वली मोहम्मद सरकार जिन जो ज़िक्र आउं तव्हांखे अॻिते हली पोइ वीडियो में पढ़ी ॿुधाईंदुसि हिननि जे वॾनि जी तारीख़ साईं जी ऐं सॼो जहान। ही उहे नंढड़ा पिंघा हिते जूं मायूं औरतूं वीचारियूं छॾे वेंदियूं आहिनि पंहिंजे औलाद जी मन्नत जे लाइ। दरगाह धणी सभिनी जा सुवाल पूरा करे। हक वली मोहम्मद सरकार दरगाह जो बैरूनी मंज़र। वली मोहम्मद सरकार जिन जी वॾी तारीख़ आहे। संदन वॾो जेको हुयो नवाब वली मोहम्मद अव्वल, तंहिंजी तुरबत हीराबाद हैदराबाद हीराबाद न पठान कॉलोनी हैदराबाद में आहे। वज़ीर आज़म सिंध जो वज़ीर आज़म हो, पहिरियों सिंधी वज़ीर आज़म नवाब वली मोहम्मद, जंहिंजे नाले ते टंडो वली मोहम्मद आहे हैदराबाद में। उन साईं जी मज़ार बि तव्हांखे कंहिं ब्लॉग में ॾेखारींदुसि इंशाअल्लाह, जेका CMH हॉस्पिटल जे बिल्कुलु बैक साइड ते पुठियां हैदराबाद शहर में आहे। ऐं संदन हिकिड़ी वॾी तारीख़ आहे। लिगारी साईं लिगारी जो ख़ानदान जेको आहे सो मीरनि जे दौर में इक़्तिदार में हो, पर ही दरवेश वली मोहम्मद साईं फ़क़ीरी ज़िंदगी गुज़ारी ऐं अहिड़ी फ़क़ीरी ज़िंदगी हिन ख़िते जे सभिनी में आला शान थी रहियो। मिसरी साईं जो हमअसर हुयो ऐं मिसरी साईं सां वॾी लॻंदी मोहम्मद फ़क़ीर खटियाण मिसरी साईं जो हमअसर साईं हुयो। वली मोहम्मद लिगारी साईं, दरगाह ताजपुर, खेसानो मोरी लग, हैदराबाद सिंध। बिस्मिल्लाह नवाब वली मोहम्मद साईं। जोड़े कल्ब बैत रबी इंसान में समायो, जोड़े कल्ब बैत रबी इंसान में समायो। ॾिसी ज़ात खे सफ़त में मलकनि थे सिर निमायो, जुड़ कल्ब बैत रबी इंसान में
लिकाए आदम जो पोश पाए आयो पाण खे लिकाए मच इश्क जो मचाए खुद इश्क बंजी आयो जुड़े कल्ब बैत रबी इंसान में समायो जुड़े कल्ब बैत रबी इंसान में समायो असलम वसल हकानी लारैब लामकानी असलम वसल हकानी लारैब लामकानी मंझरम जलन तरानी ॾिस तूर कंहिं जलायो जोड़े कल्ब बैत रबी इंसान में समायो ॾिसी ज़ात खे सफ़त में मलकन थे सिर निमायो वली मोहम्मद संभारज ज़ाती न दम विसारज वली मोहम्मद संभारज ज़ाती न दम विसारज पंहिंजो पाण में निहारज सूरत सपेच पाए पंहिंजो पाण में निहारज सूरत सपेच पाए जुड़े कल्ब बैत रबी इंसान में समा